नवगोटे थाने ते नव आयल SHO इकबाल अहमद कांधड़ो थाने ते पहुचण खां बाद सियासी समाजी सहाफ़ी ऐं दुकानदार एसोसिएशन जे अॻवाननि सां मुलाक़ात। तफ़सीलन मूजिब नवगोट थाने ते नव आयल SHO इकबाल अहमद कांधड़ो थाने ते पहुचण बाद सियासी समाजी सहाफ़ी ऐं दुकानदार एसोसिएशन अॻवाननि सां मुलाक़ात करे शहरनि जा मसइला गॾिजी हल करण जो यकीन ॾियारियो। इन मौक़े ते मखदूम सईदी मुसानी दुकानदार एसोसिएशन सदर इरशाद अली बिरोही गादी नशीन फ़कीर गुलाब पीरज़ादो परियो मुर्स मोहम्मद मिठल कल्होड़ो सहाफ़ी मोहम्मद रफ़ीक सिरगानी दुकानदार एसोसिएशन सीनियर नायब सदर डॉक्टर इब्राहिम जुनेजो ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। SHO सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त क्राइम जो मां सख़्त मुखालिफ़ आहियां ऐं होटलनि वारा रस्ते ते बेंचूं रखी रस्तो सोढ़ो करे छॾियो आहे। सुभाणे मां ऐलान कराए वार्निंग ॾींदसि त रस्ते तां बेंचूं शहर में Z21 सुपारियूं ऐं नशो हलाईंदड़ ख़तमु कयो वञे। जेके वार्निंग खां बाद हलाईंदो उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्त एक्शन खयो वेंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।